समारोह में महांगाई जो तूफ़ान बरपा। ग़रीब माण्हू हिक वेले जी राशन ख़रीद करण खां वांझियल। महांगाई जे कार्यकार सबबि ख़ुदकशियूं करण ते माण्हू मजबूर थी पिया। मुख़्तलिफ़ शयुनि जा रेट भले आसमान सां किरास कराए छॾियो, पर ख़ुदा जो वास्तो अथव रोज़मर्रा जी इस्तेमालु थींदड़ खाध खुराक जे शयुनि जा अघ त घटायो। अज़ीम ख़ासकेली जो बयान। समारोह में महांगाई जो तूफ़ान बरपा। खाध खुराक समेत आम शयुनि जा अघ बि आसमान किरास करण लॻा। मज़दूर तबिको हिक वेले जे राशन ख़रीद करण ते मजबूर। उन मौक़े ते मज़दूर तबिके जे माण्हुनि समाजी अॻवाननि मोहम्मद अज़ीम ख़ासकेली ऐं ॿियनि पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त असांजे मुल्क में रोज़ वधंदड़ महांगाई दुनिया जी लेवल ते तारीख़ रक़म करे रही आहे। असां चऊं था त मशीनरी समेत ॿियूं समूरियूं शयुनि जा रेट भले तव्हां आसमान खां बि किरास कराए छॾियो, पर ख़ुदारा तव्हां असां समेत असांजे मासूम बचड़नि ते रहम करियो। सिर्फ़ु रोज़मर्रा जे इस्तेमालु थींदड़ खाध खुराक जे शयुनि जा अघ घटि कयो, त जीअं हिक वेले जो राशन ख़रीद करे बचनि खे मानी त खाराए सघूं। हिन वक़्तु खंडु 200 रुपया किलो, अटो गेहूं भाॼियुनि जा रेट त हुअं ई आसमान ते आहिनि। हिननि जो वधीक चवण हो हुकूमत पारां बिजली जा घर में बेइंतिहा इज़ाफ़ी बैदि ग़रीब तबिको बिलनि जी अदायगी करण खां वांझियल आहे। बिजली जा इज़ाफ़ी बिल उमाणण, गैरक़ानूनी टैक्स, गैरक़ानूनी डेडिकेशन अवाम जो मुआशी क़तल आहे। बिजली जे बुनियादी क़ीमतुनि में बेबुनियाद इज़ाफ़ो, महांगाई जे करे ग़रीब अवाम जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकियो पियो वञे। गैरक़ानूनी टैक्स क़ीमतुनि में इज़ाफ़ो नाक़ाबिले बर्दाश्त ऐं नाक़ाबिले क़बूल आहे। जे अवाम जी चहल भञी छॾी आहे। हुक्मराननि जी नाक़िस मनसूबाबंदी सबबि महांगाई पंहिंजी इंतिहा ते आहे। ग़रीब मज़दूर पंहिंजी रोज़ी लाइ परेशान आहिनि, पर हुक्मराननि खे का परवाह नाहे। पाकिस्तान जी ग़रीब अवाम खे माली कामयाबी जो को तसवर ई कोन्हे। महांगाई उरुश्तो आहे। ग़रीबनि खां जीअण जो हक़ तोड़े छित बि खसे वरिती वई आहे। अवाम सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। घरनि में मातम। ग़रीब विचोले तबिके जे माण्हुनि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे फौरी तौर ते वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ नोटिस वठी रिलीफ फ़राहम कयो वञे, जी अवाम सुख जो साह खणी सघे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी। आलू टमाटा महंगा आज तरफा जेका रैली निकली थी है हिते अटो बिल्कुल महंगो है। 150 रुपया किलो अटो है, कणिक 250 रुपया किलो है। टमाटो जेको जेके पीछे ही वो 500 रुपया किलो टमाटो है। 500 रुपया किलो टमाटो है। हिते रोज़मर्रा जी शयूं महांगियूं आहिनि ऐं हिते ग़रीब माण्हू 500 रुपया तारीख़ आहे कमाए थो, हारी मज़दूर, ऐं उहो पंहिंजे बचनि जो इलाजु कराए या अटो वठे या खंडु चांहि वठे, छा वठे। असां अॻु में बि एसी साहब ऐं डी सी साहब खे मुतालबो कयोसीं हिन शयुनि ते कंट्रोल कयो वञे, न कंट्रोल कयो वियो। असां इंशा ताला असांजा मुज़ाहिरा धरना डेली नवां हूंदा, न त असीं तव्हांजे ऑफिसनि जे अॻियां धरना ऐं मुज़ाहिरा हूंदा।